रमज़ान आया, रमज़ान आया, रमज़ान आया। रमज़ानुल मुबारक जे बरकतुन जो छा चइजे। हिन जी हर हर घड़ी रहमतुन भरी ऐं हर हर साअत पंहिंजे दामन में बरकतूं रखियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, कसीर आशिक़ाने रसूल हिन जे आख़िरी अशरे में सुन्नत एतिकाफ़ जी सआदत हासिल कंदा आहिनि ऐं पंहिंजो आख़िरी अशरो मस्जिद में गुज़ारे अल्लाह पाक जी रिज़ा हासिल करण जी कोशिश कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, आशिक़ाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी रमज़ानुल मुबारक जी बाबरकत महीने में आख़िरी अशरे जे एतिकाफ़ सां गॾु पूरे महीने जो एतिकाफ़ भी कराईंदी आहे, जेके कराची सां गॾोगॾु पूरे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुनअक़िद थींदा आहिनि। पर आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची जी पूरे महीने जे एतिकाफ़ जी त छा ॻाल्हि कजे। इल्म दीन सिखण जा बहितरीन मौक़ा मुयसर ईंदा आहिनि। फजर खां शुरू थींदड़ जदवल रूटीन में तर्जुमो ऐं तफ़सीर, दुआऊं यादि करण जा हल्का, क़ुरान पाक सेखारण जो जदवल पिणु हूंदो आहे। हिन खां अलावा सुन्नतूं ऐं आदाब बि सेखारिया वेंदा आहिनि। बाद नमाज़ असर ऐं रात तरावीह जी नमाज़ खां बाद मदनी मुज़ाकिरे जो सिलसिलो हूंदो आहे, जंहिंमें अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हिकमतुन भरिया जवाबात इरशाद फरमाईंदा आहिनि ऐं इफ्तार जे वक़्तु दुआ में रब जी बारगाह में गिड़गिड़ाए पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी तलब कई वेंदी आहे। अमीर अहले सुन्नत निगरान शूरा ऐं अराकीन शूरा जे सुन्नतुन भरियल बयाननि सां बेहतरीन तरबियत थींदी आहे। मोतकिफ़ीन जे लाइ सहरी ऐं इफ्तारी जो इंतज़ाम भी कयो वेंदो आहे। यादि रहे, हिन भेरे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची सां गॾु 26 मुख़्तलिफ़ शहरनि में पूरे महीने जो एतिकाफ़ भी करायो वेंदो। तव्हां भी पंहिंजे वेझे इलाक़े जे फैज़ान मदीना में पूरे महीने जे एतिकाफ़ में शिरकत फरमायो ऐं पंहिंजी आख़िरत संवारियो। रजिस्ट्रेशन जी आख़िरी तारीख़ 29 शाबान आहे। रजिस्ट्रेशन जे लाइ हिन नंबरनि ते राब्तो फरमायो। 031711722626 03114852 रमज़ान आया, रमज़ान आया, रमज़ान। सिंधी सोशल मीडिया पेज के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।